अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अव्हांखे चऊं था भलीकार। ऐं अॼु सॼो ॾींहुं जेको कुझु थींदो रहियो आहे, ख़ासि तौर ते लाहौर ऐं लाहौर जो बि जेको ज़मान पार्क वारो इलाइक़ो आहे, उहो मीडिया जी तवजा जो मर्कज़ रहियो। ऐं सॼो ॾींहुं स्क्रीन हुजे, टीवी स्क्रीन या सोशल मीडिया ते वधि खां वधि जेका ख़बर ॾिठी वई आहे उहा ख़ान साहब जे हवाले सां हुई। सो जेके अदालतुनि जा गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ, गुज़र ॾींहुं पाण ते ॻाल्हायोसीं त ॿ मुख़्तलिफ़ केस हुआ जिन में उन्हनि जा गिरफ़्तारी वारंट जारी थिया गुज़र ॾींहुं। हिकिड़ो औरत जज जस्टिस ज़ेबा चौधरी साहिबा जेके आहिनि उन्हनि खे जेका उन्हनि धमकी ॾिनी, उन केस में उन्हनि जा गिरफ़्तारी वारंट जारी थिया हुआ, जेके अॼु वरी उहे वारंट जेके आहिनि रद्द बि कया विया आहिनि। ॿियो केस हो तोशाखाना जे हवाले सां, ऐं उनमें बि गुज़र ॾींहुं ख़ान साहब जा गिरफ़्तारी वारंट जारी थिया हुआ। उन्हनि वारंट ते अमल कराइण जे हवाले सां इस्लामाबाद जी जेका पुलिस जिन जे लाइ ॿुधाए पियो त गुज़र ॾींहुं खां वठी हू लाहौर पहुतल आहे। अॼु उन्हनि काफ़ी हिकिड़ी संजीदा मूव कई, जंहिंमां लॻो त हिन अरसे ताईं जेका सभ खां संजीदा मूव इहा ई हुई ख़ान साहब खे गिरफ़्तार करण जे हवाले सां। मतिलबु जेके अदालती हुकुमनामो आहे, अदालती अहकामात आहिनि, हुकुमनामो चऊं सिंधीअ में, उन ते अमल कराइण जे हवाले सां जॾहिं पुलिस दस्ता उते पहुता ज़मान पार्क, त उन्हनि सां काफ़ी मज़ाहिमत असांखे नज़र आई PTI जे कारकुननि तरफ़ां। ऐं समूरो ॾींहुं जेको आहे उहो समूरो इलाइक़ो मैदान जंग बणियल रहियो। ऐं हींअर ताईं जेका सूरत हाल आहे, उहे जेके अपडेट उतां खां मिलनि पिया था, साॻी सूरत हाल आहे। वाटर कैनन जेके आहिनि पुलिस आहे उन्हनि ते पेट्रोल बम उछलाए पिया वञनि, पथराव कयो पियो वञे। DIG ऑपरेशन जेके आहिनि इस्लामाबाद, उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। समूरी सूरत हाल में 5 खां 8 तादाद ॿुधाए पियो वञे पुलिस एहलकारनि जो, उहे ज़ख़्मी आहिनि। ॿिए पासे पुलिस बि जेका आहे उहा कारकुननि खे छिड़ो छिड़कण जे लाइ उते ॻोढ़ाणींदड़ गैस जो इस्तेमाल बि करे पई, वाटर कैनन जो इस्तेमाल बि थिए पियो, ऐं मुसलसल पुलिस अॻिते वधण जी कोशिशि करे पई। ऐं ताज़ा तरीन इतला हींअर जा इहे बि आहिनि त पुलिस जी मदद जे लाइ रेंजर्स खे बि जेको आहे उते तलब कयो वियो आहे, ऐं रेंजर्स खे जथा आहिनि उहे बि उते पहुची चुका आहिनि। ऐं इन समूरे अमल मां लॻे इहो थो त ख़ान साहब वटि हींअर जेको आहे न उहो जंहिं चइजो आहे त बंदि गली हिकिड़ी घिटी में वञी हू फाथा आहिनि, ॿाहिरि निकिरण जो हुन वटि को ऑप्शन हींअर नज़र न पियो अचे। छाकाणि त आख़िरी ऑप्शन इहो हो त PTI अॼु उहो बि इस्तेमालु कयो, इस्लामाबाद हाई कोर्ट वञी पहुता त हीअ जेके गिरफ़्तारी वारंट आहिनि, जीअं ज़ेबा चौधरी वारा वारंट रद्द थिया, त ईअं ई तोशाखाना वारा केस जेके वारंट आहिनि उहे रद्द कया वञनि। पर अदालत उन दरख़्वास्त ते एतिराज़ लॻाए उनखे रद्द करे छॾियो, ऐं उहो आख़िरी ऑप्शन बि जेको आहे ख़ान साहब जो उहो रद्द थी वियो। ऐं हींअर ताईं जेका सूरत हाल आहे सो कानून जे आॾो हथियार फिटा करण ऐं गिरफ़्तारी पेश करण खां सवाइ ख़ान साहब वटि बज़ाहिर को अहिड़ो ऑप्शन नज़र कोन थो अचे। राति जो ई पहर आहे, पुलिस पंहिंजी हिकमत अमली ठाहे पई त कीअं ज़मान पार्क में अंदरि दाख़िल थियणो आहे ऐं ख़ान साहब खे गिरफ़्तार करणो आहे। ऐं ॿिए पासे मुसलसल जेको आहे ख़ान साहब जो वीडियो बयान बि जारी थियो, शाह महमूद कुरैशी साहब जो वीडियो बयान आयो, ॿियनि अॻवाननि जा बयान अचनि पिया, त हू अपीलूं पिया कनि त कारकुन जेके आहिनि वधि खां वधि ज़मान पार्क पहुचनि। ऐं मक़सदु इहो आहे त ख़ान साहब खे गिरफ़्तारी खां बचाए सघिजे, पर उहो केसि ताईं उनखे बचायो वेंदो, नेठि उन्हनि खे जेको आहे गिरफ़्तारी त ॾियणी आहे, कोर्टुनि ॾाढो पेश त थियणो आहे। ऐं अॼु मंझंदि धारे उन ते बि तजिया ऐं तबसरा थियनि पिया त हीउ जेको कुझु थिए पियो ईअं न थियणु खपे हा, ऐं ख़ान साहब खे पाण ॿाहिरि अची गिरफ़्तारी ॾियणु खपे हा, छाकाणि त अदालतुनि जा हुकुम हुआ। पर हींअर ताईं हुननि ईअं न कयो आहे। अॻिते ॾिसूं था त ईअं कनि था नथा कनि, छाकाणि त रस्तो को बि कोन बचियो आहे ख़ान साहब वटि सवाइ गिरफ़्तारी ॾियण जे, या उनखे गिरफ़्तार पाण नथा ॾियनि त गिरफ़्तार कयो ज़रूरु ईंदो। सो जेका हीअ सूरत हाल जुड़े पई, ताज़ा तरीन सूरत हाल छा आहे ज़मान पार्क ऐं उनजे भरपासे जी, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं गॾोगॾु कल्ह जेका ख़ान साहब रैली कढी, हिकिड़े पासे हू कोर्टुनि खे ॿुधाइनि पिया त उन्हनि खे सिक्योरिटी थ्रेट आहिनि, उन करे हू ॿाहिरि न पिया अचनि, अदालतुनि में पेश नथा थियनि। पर कल्ह उन्हनि ज़मान पार्क खां दाता दरबार ताईं जेका रैली कढी, उन रैली खे हींअर ताईं जेके पंजाब जी सियासत खे सम्झनि था या जेके लाहौर जी जेका सियासत आहे उनखे मुसलसल रिपोर्ट कंदा रहिया आहिनि, उन्हनि सहाफ़ी जेके गैर जानिबदार सहाफ़ी, उन्हनि जी राय आहे त उहा PTI जी हिन वक़्त ताईं जेका नाकाम तरीन जेका एक्टिविटी चऊं या रैली हुई, उहा गुज़र ॾींहुं वारी हुई। ऐं उनजो इख़्तिताम थियो उन ऐलान सां त हू मीनार पाकिस्तान ते आचर वारे ॾींहुं जेको आहे हिकिड़ो वॾो शानदार जलसो कंदा। त राति खां वठी इहे तजिया ऐं तबसरा थिया पिया त आचर ताईं ख़ान साहब ॿाहिरि हूंदा त उहो जलसो थींदो, ऐं जेकॾहिं ख़ान साहब गिरफ़्तार थी था वञनि त पोइ पार्टी जी क़यादत केरु कंदो ऐं पोइ उन जलसे जो हाल छा थींदो। सो हिकिड़ी उहा जेका रैली हुई उन केतिरा इम्पैक्ट छॾिया, ऐं ख़ान साहब खे किथे इहो गुमान हो त मे बि लखनि जी तादाद में माण्हू ॿाहिरि निकिरी ईंदा, पोइ शायदि इदारा जेके आहिनि उहे दबाव में अची वञनि, उन्हनि जी गिरफ़्तारी टरी वञे, पर गुज़र ॾींहुं उहो बि नज़र कोन आयो। ऐं उन नाकाम रैली खां पोइ अॼु पुलिस काफ़ी संजीदा नज़र आई आहे ख़ान साहब जी गिरफ़्तारी जे हवाले सां। सो हींअर बहरहाल अचूं था उन पॉइंट ते त ताज़ा तरीन सूरत हाल आहे छा ज़मान पार्क उनजे भरपासे जे इलाइक़े में, ऐं ख़ान साहब जी गिरफ़्तारी जा केतिरा इम्कान जेके आहिनि उहे चिटा थींदा पिया, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। लाहौर मंझां सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमा निगार आहिनि शकील मलिक साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। शकील मलिक साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें वक्त दिया।
आपसे जो ताज़ा तरीन सूरत हाल है सर वो मालूम करना चाहेंगे। आज सारा दिन हमने देखा ज़मान पार्क और उसके इतराफ में जो ये सारी सूरत हाल बनी रही है, एक मैदान जंग का समा था। अब सूरत हाल क्या है सर वहाँ पर? जी मैं आपको यही बता रहा था कि ज़मान पार्क की जो सूरत हाल है वो यूं की यूं है, यानी कि अभी भी ये मैदान जंग का मंजर ही पेश कर रहा है। लेकिन अब सिर्फ फर्क इतना आया है कि पुलिस के साथ साथ रेंजर्स के दस्ते जो हैं उनको भी डिप्लॉय कर दिया गया है। रेंजर्स के जवान जो हैं उन्हें भी यहाँ पे ज़मान पार्क के बिल्कुल सामने लाहौर केनाल रोड पे तैनात कर दिया गया है। और इसके साथ साथ कारकुनों की बड़ी तादाद जो है, क्योंकि सारा दिन यहाँ पे हमने देखा कि कारकुन जो है वो यहाँ पे मौजूद रहे और पुलिस और कारकुनों के माबैन जो है ये पथराव का, शेलिंग का, लाठीचार्ज का, जिनके एक तरह से ये लड़ाई झगड़े का जो सिलसिला था वो जारी रहा और वक्फे वक्फे चलता रहा। इस दौरान कारकुन भी जख्मी हुए और पुलिस एहलकार भी जो है वो भी जख्मी हुए। इवन के इस्लामाबाद पुलिस के डीआईजी शहजाद बुखारी जो कि इमरान खान की गिरफ्तारी के लिए टीम को लीड करते हुए यहाँ पहुंचे हैं, उनको भी जदोकोब किया गया। उनकी तबीयत जो है वो खराब हुई, उनको शर्त का निशाना बनाया गया। फिर उसके बाद उनको यहाँ से जो है हॉस्पिटल में भी शिफ्ट किया गया एम्बुलेंस के जरिए। और इसके अलावा इमरान खान की रहायशगाह के अंदर भी आंसू गैस जो है वो की गई। और अब भी सूरत हाल, जैसे कि आपने पूछा कि ताज़ा सूरत हाल भी यही है कि यहाँ पे मुकम्मल तौर पर जो है वो कशीदगी नजर आ रही है। और ये क्या किया जा रहा है कि आज जो है जिस तरह से ये ऑपरेशन किया जा रहा है और इसमें पुलिस फोर्स जो है इसको बहुत ज्यादा ताकत के साथ इस्तेमाल किया जा रहा है, तो आज इमरान खान की गिरफ्तारी के बहुत ज्यादा चांसेस हैं। क्योंकि एक तरफ कारकुन जो है वो ढाल बने हुए हैं कि इमरान खान को गिरफ्तारी से बचाया जाएगा और दूसरी तरफ पुलिस फोर्स जो है और रेंजर्स के जो दस्ते हैं वो तैनात किए गए हैं। और वो इस अब ये बात जो है वो फाइनलाइज हो चुकी है कि हर सूरत में इमरान खान की गिरफ्तारी जो है इसको अमल में लाया जाएगा। बिल्कुल। और आज नो डाउट ये बड़ी संजीदा मूव है, सुबह से इस पर बातचीत हो रही है कि पहले इस तरह की मूव नजर नहीं आई। तो कुछ देर पहले तक ये भी इतला थी कि जो गेट है ज़मान पार्क का उसका भी कंट्रोल पुलिस ने संभाल लिया है। तो अब आपको क्या नजर आ रहा है कि खान साहब के पास कानून के सामने सरेंडर करने और गिरफ्तारी देने के अलावा और ऑप्शन क्या है? कोई ऑप्शन आपको बचा हुआ नजर आ रहा है? गिरफ्तारी देंगे या फिर ये इदारे अंदर जाएंगे और उनको गिरफ्तार करके लाएंगे बाहर? देखें जी, बाहर अभी तक तो कुछ ऐसी सूरत हाल नहीं लग रही कि शायद खान साहब जो हैं वो खुद को सरेंडर करें, क्योंकि अगर उनके वारंट गिरफ्तारी जारी हुए हैं तो सूरत हाल इस तरह से बन रही है कि बाकायदा तौर पर जो है वो तसादम हो रहा है और कोई जानी नुकसान का अंदेशा भी है। तो वो खुद इस मामले पर जो है वो आगे बढ़े और सरेंडर करें और जाके अदालतों को फेस करें। लेकिन ये नजर नहीं आ रहा, क्योंकि जिस तरह से हिकमत अमली लाई गई है, यहाँ पे जो कारकुन है उनको कॉल किया जा रहा है। खुद इमरान खान ने अपना एक जो वीडियो मैसेज है वो जारी किया और उसमें कारकुनों से कहा कि मुझे गिरफ्तार करने के लिए आ रहे हैं तो आप आए, यहाँ पे करते हैं। तो अब कारकुनों को बुलाने का मकसद क्या है? यही मकसद है कि वो अपनी गिरफ्तारी को रोकना चाहते हैं कि इनके इंसाफ के जो सोशल मीडिया अकाउंट्स हैं वहां से बाकायदा तौर पर इसके लिए तहरीक कराई जा रही है, बार बार मैसेजिंग की जा रही है, लोगों को इकट्ठा किया जा रहा है। ज़मान पार्क और में तो लोग इकट्ठे हो रहे हैं, लेकिन इसके साथ साथ लिबर्टी चौक में भी कारकुन जो है वो बड़ी तादाद में जमा हो रहे हैं और वहां से ये एक रैली की शक्ल में जो है वो ज़मान पार्क की तरफ आना चाह रहे हैं। अब उनका यहाँ पे आना जो है वो आसान नहीं होगा, क्योंकि ज़मान पार्क की तरफ आने वाला जो रास्ता है, यानी कि अगर माल रोड से ज़मान पार्क की तरफ जाया जाए कि यहाँ पे मुकम्मल तौर पर जो है वो पुलिस की बड़ी नफरी जो है वो तैनात है और हर किस्म की जो अंदरफ्त है इसको मुअत्तल कर दिया गया है। किसी को आने और जाने की इजाजत नहीं दी जा रही। इसी तरह धर्मपुरा की साइड से है तो वहां से भी आप इंटर तो नहीं कर सकते, लेकिन वो एक रैली जो है वो यानी कि एक शो तो किया जा रहा है। तो यहाँ पे जो कारकुन हैं, 200-250 के करीब कारकुन ज़मान पार्क में हैं, तो उनको हैंडल करने के लिए जो है वो पुलिस की तरफ से मैं समझ रहा हूँ कि पुलिस को बहुत ज्यादा मुश्किलात पेश आ रही हैं। क्योंकि जो मंजर मैंने अपनी आंखों से देखे कि जब ये सारा सिलसिला शुरू हुआ तो पुलिस यहाँ पे आई, तो पुलिस एहलकार जो है वो यहाँ पे सिर्फ लाइन में खड़े थे, क्योंकि अभी किसी किस्म की कार्रवाई नहीं की गई थी, ना वो आगे बढ़े थे। तो उन पर पथराव शुरू किया गया था, जिससे ये तसादम का जो है वो आगाज हुआ। फिर उसके बाद पुलिस एहलकार जो है बड़ी तादाद में यहाँ पे तब्दीली हुई। जैसा मैंने पहले आपको बताया कि डीआईजी जो है जो इस पूरे मामले को जा रहे थे, दूसरों को किया गया, वो जख्मी हुए, उनके साथ दीगर एहलकार जो है वो जख्मी हुए। लेकिन फिर उसके बाद जो है वो मामला काफी बिगड़े हैं, बहुत ज्यादा जो है वो ऐसी शैली भी की गई है, इस तरह पथराव, उसके जवाब में पथराव भी हुआ है और लाठीचार्ज जो है वो भी किया गया है। मलिक साहब, एज सीनियर तज्ज़निगार आप क्या समझते हैं कि
अदालती अहकामात हैं, पुलिस उन पर अमल दरामद करने के लिए यहाँ पर पहुंची है और खान साहब कारकुनों को बुलाए जा रहे हैं कि आप आओ, तो आखिर खान साहब चाहते क्या हैं? क्या इंतशार वाली सूरत हाल पैदा हो, खुदा न खास्ता जैसे मॉडल टाउन में हमने देखा या TLP की एहतजाज या रैली पे हुआ, इस तरह की सूरत हाल चाहते हैं? हालांकि कानूनन तो यही है कि उनको सरेंडर कर देना चाहिए, अदालती अहकामात हैं ये। देखें जी, क्या हो सकता है या क्या होना है ये तो गायब का इल्म सिर्फ अल्लाह की ज़ात जो है वही जान सकती है। हम तो सिर्फ कुछ चीजें देख के कड़ियां मिला के तज्जिया कर सकते हैं। अगर ये एक नया मॉडल टाउन होने जा रहा है या नहीं होने जा रहा, या मॉडल टाउन में क्या हुआ, ये एक अलग बहस है। लेकिन यहाँ पे जो सिचुएशन है वो कुछ ज्यादा अच्छी नहीं है, क्योंकि कारकुन, सियासी कारकुन जो है वो भी वो लाठियों के साथ, डंडों के साथ जो है वो मसल्ला है, और इसी तरह पथराव जो है वो बार बार किया जा रहा है, जैसे मैंने आपसे पहले कहा। और इसके साथ साथ आंसू गैस की शराबी भी की जा रही है। एंटी राइट फोर्स के दस्ते तैनात किए गए हैं, क्योंकि ये एंटी राइट फोर्स जो है ना, इनके पास किसी किस्म का वेपन नहीं होता, इनके पास सिर्फ डंडे से ज्यादा जो है कोई किसी किस्म का हथियार नहीं है। तो ये इनको डिप्लॉय करने का मकसद ही ये है कि किसी किस्म की फायरिंग है उसका अंदेशा ही ना रहे। और ताहम जमान पार्क के अंदर जो ड्यूटी जो डिप्लॉय की गई है फोर्सेज, इनके वहाँ पे ये कहा जा रहा है कि तहरीक इंसाफ की अपनी जो सिक्योरिटी है उसके पास मसला मौजूद है। इसी तरह वहाँ पे चूंकि आज खैबर पख्तूनख्वा की जो क़यादत है तहरीक इंसाफ की, वो यहाँ पे मौजूद थी, तो उनके साथ जो सिक्योरिटी एहलकार खैबर पख्तूनख्वा से आए हैं उनके पास जो है वेपन मौजूद हैं। बल्कि यहाँ मीडिया के साथ खैबर पख्तूनख्वा की जो पुलिस है उनकी मीडिया के अफराद के साथ जो है वो तसादम भी हुआ और लड़ाई झगड़ा भी हुआ। तो ये जो पंजाब पुलिस है, जो एंटी राइट फोर्स है, यहाँ पे उनको तैनात किया गया, उनके पास वेपन्स तो नहीं है, लेकिन अब क्या हो सकता है या क्या होगा ये तो अभी कुछ नहीं कहा जा सकता। लेकिन ये कोशिश ये की जा रही है कि इस मामले को कम से कम नुकसान के साथ जो है वो हैंडल किया जाए। लेकिन ये कंफर्म है कि आज पंजाब हुकूमत और इंतजामिया का ये माइंड बन चुका है कि इमरान खान को जो है वो गिरफ्तार करना है और गिरफ्तार करके उनको अदालत के सामने पेश करना है, क्योंकि अदालत की तरफ से उनके बरान गिरफ्तारी जारी किए गए हैं। इसी तरह सिक्योरिटी अदालत ने उनको रिलीज किया था, वो वक्त भी गुजर चुका है। तो अब उनकी गिरफ्तारी जो है वो अमल में लाई जाएगी और ये नजर आ रहा है कि रात के किसी वक्त एक बड़ा ऑपरेशन जो है वो किया जा सकता है। सही। तो अब तक जैसे आपने कहा कि KPK की पुलिस जो है वो भी है, गिलगित बल्तिस्तान के हवाले से भी कहा जा रहा है कि उनके जत्थे भी ज़मान पार्क में अंदर पहले से ही नाफिज हैं, तो उनकी तरफ से आज राब्तो जो आहे कटिजी वियो आहे। शकील मलिक असांखे अपडेट कर रहे हो जेका ताज़ा तरीन सूरत हाल आहे उतां जी, ऐं हू ॿुधाइनि पिया त सूरत हाल का एॾी बहितर न आहे ऐं सूरत हाल काफ़ी ख़राब आहे उते, ऐं मुसलसल जेका आहे उहा मज़ाहिमत थिए पई PTI जे कारकुननि जे तरफ़ां, ऐं अंदरि जेको आहे KPK पुलिस जा जेके जवान आहिनि उहे खान साहब जी सिक्योरिटी जे लाइ मुक़ररु आहिनि उते। गिलगित बल्तिस्तान जा कुझु एहलकार ॿुधाए पियो त उहे बि उते मौजूदु आहिनि। ॿिए पासे इस्लामाबाद ऐं लाहौर जी जेका पुलिस आहे उहा उते मौजूदु आहे। रेंजर्स खे बि जेको आहे फ़ौजदारी एक्ट जो जेको आर्टिकल आहे 128 उन तहत उनखे बि उते तलब कयो वियो आहे, उहा बि उते पहुची चुकी आहे। सो सूरत हाल काफ़ी गंभीर आहे ऐं बार बार इहे तज्ज़िया तबसरा थियनि पिया था त हीउ जेको कुझु थिए पियो थो अदालती हुकुमनि जे तहत थिए पियो। अदालतुनि खान साहब खे बार बार मौक़िया ॾिना त हू अची अदालतुनि जो आॾो पेश थियनि, पर हू पेश न थिया। उनखां पोइ ई उन्हनि जा नाक़ाबिल ज़मानत गिरफ़्तारी वारंट जारी थिया आहिनि ऐं उन्हनि वारंट ते अमल कराइण जे लाइ पुलिस अॼु उते पहुती आहे, जंहिंसां मुसलसल PTI जा जेके कारकुन आहिनि उहे मज़ाहिमत कनि पिया। न रुॻो उहे मज़ाहिमत कनि पिया, पर खान साहब पाण जेको वीडियो बयानु जारी कयो, शाह कुरैशी साहब वीडियो बयानु जारी कयो, ऐं जेके ॿिया अॻवान आहिनि उहे कारकुननि खे, सेनेटर्स जेके उन्हनि जा आहिनि उन्हनि खे, अॻूणा MNAs MPAs उन्हनि खे अपीलूं पिया कनि त हू वधि खां वधि जेके आहिनि ज़मान पार्क पहुचनि। हाणे ज़मान पार्क उन्हनि खे छो थो घुरायो वञे? ज़ाहिर आहे हींअर ताईं जो मक़सदु जेको अचे पियो उहो नज़र इहो पियो अचे त जेके कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि, जेके उते मौजूदु आहिनि, जेके अदालती हुकुमनि ते अमल कराइण लाइ उते पहुता आहिनि, उन्हनि जे आॾो पंहिंजनि कारकुननि खे बीहारनि पिया, जेको कंहिं बि रीति बहितर न आहे। हीउ मुल्क जा इदारा आहिनि ऐं माज़ी में असां ईअं ॾिठो आहे त जेकॾहिं कंहिंजा के वारंट गिरफ़्तारी जारी थियनि था त उहा क़यादत पाण ई गिरफ़्तारी पेश करे छॾींदी आहे, या जेकॾहिं एहलकार उते वेंदा आहिनि त हू पाण उन्हनि सां गॾिजी घरनि खां ॿाहिरि ईंदा आहिनि, हू अदालतुनि में बि हलिया वेंदा आहिनि। उन सां गॾोगॾु खोड़ रस्ता खान साहब जे लाइ खुलियल आहिनि, हू ज़मानतुनि जे लाइ ॿिया टिया जेके मामला आहिनि वञी सघनि था। पर हींअर ताईं जेका सूरत हाल आहे उहा काफ़ी गंभीर नज़र अचे पई ऐं
ॿिन्ही धुरियुनि खे असीं इहो चवंदासीं त ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु खपे। ख़ुदा न ख़ास्ता का ख़राब सूरत हाल पैदा न थिए, जीअं मॉडल टाउन वेझड़ जो वाक़ियो आहे। नवाज़ लीग जे दौर में जेको कुझु थियो हो, जॾहिं राणा सनावला साहब जेके आहिनि पंजाब जा घरू वज़ीर हुआ, सो अॼु ॾींहं ते उहो दाग़ जेको आहे नून लीग ते आहे। कीअं थियो, छा थियो, उहो त हिकिड़ो अलॻि पस मंज़र आहे। बहरहाल उहो वाक़ियो इंतिहाई अफ़सोसनाक हो ऐं ॿिया बि अहिड़े क़िस्म जे के वाक़िया थींदा रहिया आहिनि। हाणे बि कारकुननि खे घुराइणु जेको आहे उहो काफ़ी ख़तरनाक आहे। ऑप्शन ख़ान साहब वटि हिकिड़ो ई आहे त कानून ऐं आइन जे आॾो उन्हनि खे हथियार फिटा करणा ई पवंदा। अॼु न त सुभाणे उन्हनि खे गिरफ़्तारी ॾियणी पवंदी, कोर्टुनि में वञिणो पवंदो, पोइ ज़मानतुनि जे लाइ अप्लाई करिणो पवंदो ऐं खोड़ उन जे लाइ ॿिया रस्ता आहिनि। पर कानून जे आॾो हथियार फिटा करण खां सवाइ हींअर ताईं जेको रस्तो आहे को बि उहो नज़र न पियो अचे। सो हींअर वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक जो। असीं ब्रेक वठंदासीं ऐं उनखां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त जेका समूरी सूरत हाल आहे उन ते ई ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो त इहा रिवायत कहिड़ी आहे जो पंहिंजनि कारकुननि खे, आवाम खे जेको आहे रियासती इदारनि जे आॾो आणे बिहारे छॾिजे ऐं उन सां ख़ुदा न करे किथे वधीक इंतशार वारी सूरत हाल त पैदा न थींदी। ऐं जेको कुझु ही ख़ान साहब रवैयो अख़्तियार कयो आहे उहो केतिरो ख़तरनाक आहे ऐं उन मां छा इन प्रेशर सां ख़ान साहब बची सघे थो या सूरत हाल किथे दंग कंदी, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भलीकार। ऐं इमरान ख़ान साहब वारी जेका ही समूरी सूरत हाल आहे, अॼु जेको थींदो रहियो समूरो ॾींहुं अव्हांजे साम्हूं आहे, उन ते ई पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमा निगार इम्तियाज़ ख़ान फारान साहब जेके आहिनि उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। इम्तियाज़ साहब, तमामु घणी महिरबानी। कीअं था ॾिसो इम्तियाज़ साहब, पुलिस वई आहे उते अदालती जेके हुकुम आहिनि उन्हनि ते अमल कराइण लाइ, त अदालत बार बार उनखे मौक़े ॾिना, ख़ान साहब पेश कोन था थियनि, अदालतुनि वारंट जारी कया, पुलिस उन्हनि ते अमल कराइण लाइ पहुतल आहे। कल्ह खां वठी जेको कुझु ही ज़मान पार कयो, उनजे भरपासे में तमाशो थींदो रहियो आहे। एज़ ए सीनियर जर्नलिस्ट अव्हां उनखे कीअं था ॾिसो? above the law छा थी रहियो आहे उन ते असांखे ॻाल्हि करणु घुरिजे। जेकॾहिं अंडर द लॉ थी रहियो आहे ते अहिड़े क़िस्म जी रेजिस्टेंस छो आहे? छा आसिफ ज़रदारी गिरफ़्तार न थियो? छा फरियाद तालपुर गिरफ़्तार न थी? छा मरियम नवाज़ गिरफ़्तार न थी? इएं माना जेल में पंहिंजे पीउ से मिलण लाइ आई ते उते गिरफ़्तार कयो वियो। छा ॿिया टिया जेका सालनि 18-20 महीना हुया, ठीकु आहे, अदालतूं वारंट जारी कयूं, अदालतूं माना चयो त गिरफ़्तार कयो, इहा कोशिशि कई पुलिस ने। हाणे बि उहा ई आहे न सूरत हाल। ऐं आहे हुन जे दर ते ज़मान पार्क में इमरान ख़ान हू माण्हू आहे, हू माना अॻूणो प्राइम मिनिस्टर ऐं पॉलिटिकल लीडर आहे जेको हमेशह चवंदो हो ते पाकिस्तान में 2 कानून आहिनि, हिकु ग़रीब जे लाइ, हिकु अमीर जे लाइ। अमीर खे माना कुझु नथो करे इला, बाक़ी ग़रीब खे मारे थो। ते हाणे उहा पाण ते वरी साबित थी रही आहे। ठीकु आहे, पहिरीं बि ईअं ई थियो, गिरफ़्तार न थियो ऐं अदालतुनि ॿाहिरां उन्हनि जो इख़्तियार आहे। पर दुनिया जे कंहिं बि मुल्क में अदालतुनि खे अहिड़ा ई इख़्तियार हूंदा आहिनि, पर उन्हनि अदालत खे अंडर द लॉ, अंडर द कॉन्स्टिट्यूशन कम करणो पवंदो आहे। पाकिस्तान में बदकिस्मती सां इहा सूरत हाल न आहे। हिते बि सभु साम्हूं आयो आहे, बाबा सस्पेंड थी वेंदा आहिनि, रस्ते में हूंदा आहिनि, सस्पेंड थी वेंदा आहिनि। ॻाल्हि इहा आहे त भई वारंट अदालत जारी कयो आहे, गिरफ़्तारी लाइ आया आहिनि। मूंखे हैरत, ईमानदारी जी ॻाल्हि ॿुधायां गुफ़ान, मूंखे त हैरत तेसि ताईं ही आहे ते को अदालत, ही मां पंजे हुन ते चई रहियो आहियां, हिनमें अव्हांजो या अव्हांजे चैनल जो को न त डो आहे न ज़िम्मेवारी आहे। मां ते हैरान आहियां त एसि ताईं सो मोटो वठी को वॾी अदालत एसि ताईं ही वारंट खे सस्पेंड छो न कयो आहे? छो न कयो? छो जो हिन खां वधीक मसलो छा हूंदो? हिन में सो मोटो वठो, चयो त बाबा असां सस्पेंड करे छॾिया आहिनि, हाणे छॾियो, पुलिस तो वापसि अची वेंदी, अचणो पवंदो। इहा हिकिड़ी कोशिशि थी न, इस्लामाबाद हाई कोर्ट में विया उनखे रद्द कराइण लाइ, पर कोर्ट उन दरख़्वास्त ते एतिराज़ लॻाए वापसि कयो। ज़ेबा चौधरी वारे केस में त ज़मानत मनसूख़ थी, ही जेको तोशाखाना वारो उनमें बि कोशिशि हिकिड़ी थी, पर उहा फ़िलहाल अॼु ॾींहं ताईं उहो मुअतल थी वियो आहे मामिलो। उहा आहे न, हिन करे उहो राति ताईं आया त सुभाणे माना हुन खां वॾी अदालत में वेंदा। ॻाल्हि इहा आहे रूल्स ऑफ लॉ खे इम्प्लीमेंट थियनि। हा, जेकॾहिं ज़्यादती थिए कंहिं सां बि
ते पोइ हिन करे चवंदा आहिनि नसीर के माण्हू जॾहिं इक़्तिदार में जीअं मौलाली जो चवणु आहे न के मालूम कंहिं बि माण्हू वटि जॾहिं पैसा इक़्तिदार माना जेको जेका शइ अवां ॿियनि जे लाइ घुर कंदा हुया हाणे अवां जे साम्हूं आहे त अवां शील्ड करे वेठा आहिनि ऐं बाक़ी ॿी ॻाल्हि इहा आहे के हज़ारे कारकुन हुया लखे कारकुन हुया हाणे त 405 माना 300 त इन ते बि जेकॾहिं अचूं फारान साहब त इहो जेको पंहिंजनि कारकुननि खे ह्यूमन शील्ड तौरु इस्तेमालु कजे इन खे कीअं था ॾिसो हिकिड़ो अदालती हुकुम आहिनि पुलिस उन्हनि ते अमल कराइण अचे थी अवां पंहिंजा कारकुन अॻियां करे था छॾियो उहे पुलिस ते पथराव कनि था इवन जेके इतला आहिनि त पेट्रोल बम उछलाया विया वाटर कैनन खे बाहि लॻी वई ही चाहिनि छा था त मुल्क में इंतिशार पकड़जे अवाम खे रियासती इदारनि जे आॾो ईअं बीहारे छॾिजे बिल्कुलु ईअं ई आहे हाणे रियलिटी सां पाकिस्तान 5th जनरेशन वॉर हाइब्रिड वॉर में फाथल आहे मिसाल मां हिकिड़ी मिसाल ॾियां मां सहमत आहियां फौजियुनि जे कंहिं बि मुदाख़िलत जे ख़िलाफ़ अवां बि आहियो असां बि आहियूं गिरफ़्तार थिया आहियूं रेजिस्टेंस कई आहे मुशर्रफ जी इमरजेंसी ख़िलाफ़ पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो बाजवा हुयो न बाजवा सां चलो बाजवा जी सार संभाल कई अवां खे पैदा कयो पैदा करे वॾो करे हिते इक़्तिदार में आणियो चलो ठीकु आहे बाजवा सां वेड़ थी वई छेड़ो थियो आसिम मुनीर के घणा ॾींहं थिया आर्मी चीफ थी माना हिते बि इंटरनेशनल था ठाहियो हिनजो मतिलबु आहे इंटरनेशनल प्लान आहे अवां हुनजा हिकु मामूली एजेंट आहियो ऐं ॿी ॻाल्हि बि ॿुधायां नथी जी ईमानदारी सां मां साबित करे सघां थो त इमरान ख़ान ही सभु फ़ैसिला इमरान ख़ान जा न आहिनि पोयां हिकिड़ी टीम आहे 7, 8, 9 ॼणनि जी टीम आहे 4 अदोड़ा वर्दी वारा हुन में आहिनि 3 टाइकून बिज़नेस पर्सन आहिनि ऐं मुल्क अंदर भी आहिनि ॿाहिरि बि आहिनि सभु फ़ैसिला हू कंदा आहिनि छो जो पॉपुलर लीडरशिप आहे इमरान ख़ान जी हुन ज़रिए चोराईंदा आहिनि इम्प्लीमेंट कराइनि हिन महिल पाकिस्तान में इंटरनेशनल वेड़ हले पई जेका इदारनि ख़िलाफ़ आहे हाणे वारो मां सम्झां थो कि अदलिया जो आहे जेका अदलिया ईअं करे वेठी आहे त अदलिया जे लाइ शिकायतूं साम्हूं आयूं आहिनि हर माण्हू चवे थो कि बात सो मोटो हिन में बि थींदो आहे हिन में बि पर आवाम माण्हू जे लाइ कुझु बि न आहे त बिल्कुलु मां सहमत आहियां अवां सां ये पेट्रोल पंप उछलाइण पथराव कर इहा रेगुलर शइ न आहे इहा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे त जीअं रिएक्शनरी पुलिस कुझु करे माण्हुनि में इश्ताल जीअं मॉडल टाउन में थियो जी ईअं थियो अच्छा ज़िले शाह वारो ॾिस न ज़िले शाह एक आम वर्कर हुयो हुन जी शहादत क्यों ज़ाहिर शहादत थी आहे मासूम माण्हू हुयो ऐं ओचितो सभई हुन जी वीडियो अची वयूं ऐं मां सभ खां पहिरीं हुन जी जेका वीडियो ॾिठी हुई जॾहिं उनखे को सुञाण वारो कोन हुयो त ही बांदी वेन में हुया सभु आई हुन में माण्हू ही फुटेज ठाहींदे चयो अरे शाह साहब पे बैठे अरे ज़िले शाह आपको भी पकड़ लिया माना इंट्रोडक्शन करायो जीअं इंट्रोडक्शन कराइबो अहिड़े नमूने सां तो बाबा जब तू हुयो तूं सां गॾु हू गिरफ़्तार थियो आहे त हिन जो मतिलबु आहे ही बि प्लेन जो हिसो हूंदो मां के ते इल्ज़ाम मरण नथो चाहियां पर जेका ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि न हाणे त ज़िले शाह जा वारिस बि त चवनि था न त 2.5 कलाक ताज़ियत जे लाइ उन्हनि खे इंतज़ारु करायो वियो जेको कुझु हुनजे लाइ थियो हुनजे वालिदा जो हुनजे वालिद जो इंटरव्यू त अची चुको आहे बहरहाल हाणे अचूं वरी इन ते फारान साहब त हिन मौक़े ते ख़ान साहब वटि छा था ॾिसो कानून जो आॾो पंहिंजा हथियार फिटा करणु सरेंडर करण खां सवाइ ख़ान साहब वटि हींअर ॿियो को चारो कहिड़ो आहे चारो त न आहे पर जीअं त अशराफिया मुल्क जी अञा बि हुन सां गॾु आहे त हिन करे को न को रस्तो माना राति देर कराई आहे उन्हनि सभु कुझु कयो आहे हिन जो मतिलबु इहा आहे मां ते डजल बि आहियां ऐं मां लॻे थो ईअं अल्लाह न करे त ज़मान पाक जे चौपासे राति में को वाक़ियो थिए को वॾो वाक़ियो थिए जंहिंसां माना इंतिशार हुजे या का शइ हुजे सभु साम्हूं आहिनि माना पंहिंजो पाण अहमद फराज जो पुटु एतिरे वॾे शाइर जो पुटु कूड़ ॻाल्हायो ऐं हुन ख़िलाफ़ का कार्रवाई न थी ही पाकिस्तान छा आहे रूल अपना गुज़िरियल जॾहिं पुलिस आई हुई छा लिखी ॾिनो अहमद फराज जो पुटु शिबली फराज जेको पाण खे अलाए केतिरो ईमानदार होनेसि ऐं फोकल दबंग बहादुर कूड़ ॻाल्हायो न ॻाल्हायो त न अंदरि मौजूदु न आहे हिन करे असां इम्प्लीमेंट कयो हुन ख़िलाफ़ का कार्रवाई थी कूड़ ॻाल्हाइण ते
हाणे बाबा साम्हूं अचो गिरफ़्तारी ॾियो असां कंहिंजी मिसाल नथा ॾियूं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुई न गिरफ़्तारी ॾिनी केतिरी भेरा ॾिनी आमरनि जे साम्हूं ॾिनी बाबा अचो चओ त बाबा ही हुननि जा वास हा जेकॾहिं जज आहे अवां शील्ड बी शील्ड जेका ठाही आहे त हिन इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे मारियो वेंदो फलां कयो वेंदो फलां हा हुनजे लाइ चओ त बाबा इमरान ख़ान गिरफ़्तारी लाइ तयारु आहे महिरबानी करे जेका पॉलिटिकल माण्हू आहिनि लीगल माण्हू आहिनि जजिस आहिनि हुननि खे चओ बाबा इन जी सिक्योरिटी जी ज़मानत ॾियो इहे अचे पियो गिरफ़्तारी लाइ हिमत कयो न न पर कुछ टाइम पहिरें ते त असां ॾिठोसीं न जेल भरियो तहरीक जा उहा जेल भरियो तहरीक हली पई त पोइ हाणे जेल वञण खां एॾो छो था टिजनि अव्हांजे ख़्याल में जेल भरियो तहरीक बि छा हुई जी हाणे ॾिसो न 300-400 जेका आवाज़ बि नुमाइंदा आहिनि असांजा बि नुमाइंदा हुते आहिनि उन्हनि चयो त 300-350 पुलिस आहे ते हज़ारे कारकुन काॾे विया सही मां कनि न हाणे बि 400-500 वेठा आहिनि ऐं अॼु सिंध में कराची में क़ाइदाबाद अड्डो शहर फैसल ते हिते पंहिंजो लियारी ते फलाणे ते मूं हिकिड़ी फोटेज ॾिठी त खुर्रम शेख ज़मान जेको आहे माना 20-25 माण्हू बि न आहिनि सगन सही मां रस्ता बंदि करे वेठा आहिनि अरे बाबा रस्ता बंदि करे वेठा आहियो 20-25 हाणे माण्हू ॾिठल आहिनि जेकॾहिं पुलिस कार्रवाई कंदी त ही चवंदा त बाबा ही इंतकामी कार्रवाई फलाणो बाबा बिस्मिल्लाह कयो जेल भरो तहरीक अनाउंस कयो जेका हाणे बि इहा सूरत हाल आई आहे अचो चओ त बाबा मां बि कानून लाइ हिकु जहिड़ो आहियां जीअं ग़रीब आहे हाणे ते सोशल मीडिया ते ॾिसो न ते छा हली रहियो आहे त बाबा मां बिल्कुलु हथ वंदे अल्लाह सां सभु माफ़ी थी सघे थी थींदी रहंदी आहे ते हू पैसे वारनि जे लाइ खुलंदो आहे अदालत जो दर बि हुते जो दर बि सोशल मीडिया ते हले पई न ज़ाहिर आहे पोइ इहो सभु इदारनि जे लाइ बहितर न आहे त कानून हिकिड़नि जे लाइ हिकिड़ो ॿियनि जे लाइ ॿियो बहरहाल जेकॾहिं हाणे अचूं था उन ते जेकॾहिं हीअ गिरफ़्तार थी था वञनि त पोइ अव्हां छा था सम्झो त उनखां पोइ जेका सियासी सूरत हाल आहे उहा वधीक अञा वधीक ख़राबु थींदी या उन में का बहितरी ईंदी या ख़ान साहब जी गिरफ़्तारी या उनजी नाअहली खां पोइ PTI जो फ्यूचर कीअं था ॾिसो फारन साहब मां नथो ॾिसां ॻाल्हि आहे त अॼु बि जीअं इमरान ख़ान पंहिंजे ख़िताब में चयो त बाबा जेकॾहिं उनखे कुझु बि थिए अॻिते हलणु घुरिजे इहा ईमानदारी सां मां पीपल्स पार्टी जो न आहियां न आहियो असां शहीद गांधी जा ज़रूरु आहियूं बाक़ी असांजो वास्तो न आहे कंहिंसां सही सभु साम्हूं इहे थोरी आहे त पीपल्स पार्टी थोरी आहे वाहिद मुल्क में पाकिस्तान में पीपल्स पार्टी आहे जंहिंजे सरवाणनि खे ॿ भेरा जुल्फ़िकार अली भुट्टो खे शहीद कयो वियो फांसी ॾेई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे दहशतगर्दी ज़रिए शहीद कयो वियो पर इहा पार्टी ख़तम न थी बाक़ी मूंखे ॿुधायो कहिड़ी पार्टी आहे पाकिस्तान में खानदान में त 4 लाश आहिनि मुईर मुर्तज़ा भुट्टो आहे शहीद शाहनवाज़ भुट्टो आहे ऐं अटेम्प्ट केतिरा ई कारकुन आहिनि हाउ जी ये बाक़ी ॿुधायो कहिड़ी पार्टी आहे जेका हलंदी आहे अहिड़े नमूने सां काइम न आहे छो उन जीअं अनाउंस कयो त इहे थींदो ईअं कयो हाणे रिएक्शन ॾिसो सॼे पाकिस्तान में कहिड़े क़िस्म जो आयो आहे माना 100-200-300 माण्हू निकिता आहिनि या 10-15-20 माण्हू निकिता आहिनि उहो त कल्ह लाहौर में ई अव्हां ॾिठो जेका दाता जी दरबार ते रैली कढियऊं त उन रैली में घणा माण्हू आहे ख़ान साहब खे में बि लॻो हुजे त लखनि में माण्हू निकिरी ईंदा ऐं पोइ अंडर प्रेशर अची वेंदा इदारा पर जेका रैली हुई हींअर ताईं रिपोर्ट लाहौर जा साहब पिया कनि त नाकाम तरीन रैली हुई बिल्कुलु भाई ही मिसाल ही पाण गाॾीअ में वेठो गाॾीअ में वेही करे 100 माण्हू साम्हूं हुजनि त लॻे थो त पोयां ताईं माण्हू आहिनि त इहा असां कंहिंजे ख़िलाफ़ या कंहिंखे खिचताई नथा करणु चाहियूं पर ॻाल्हि इहा आहे त जेका ॻाल्हि असां ॿियनि जे लाइ चवंदा हुया हा पाण ते इहा न इनखे पूरो कयो हाणे माण्हू सोशल मीडिया ते हले पई न लबेक TLP जेका हुई TLP जे माण्हुनि ते 17-18 माण्हू शहीद थिया रमज़ान में इहा ई पुलिस हुई न जी इहा ई लाहौर जी पुलिस हुई न ऐं हिननि जे हुकुम ते लठबाज़ी बि कई टेयर गैसिंग बि कई सिधो सौ गोलियां हणी हाणे आहे आवाज़ ते अचे पियो ऐं भोगो माना उन्हनि खे चयो मॉडल टाउन वारो वाक़ियो थियो मॉडल टाउन खां पोइ अल्लाह वाली मस्जिद वारो TLP वारो इमरान ख़ान जे दौर में थियो माना उते रमज़ान हुया या उहे चवनि पिया न हाणे ही सभु हुया शेख रशीद हाणे में यूं हाणे किथे आहे रोइण लॻो हिकु ॾींहुं 2 ॾींहं में रोइण लॻियो
बाक़ी ॿिया टिया बि ईअं कयो, उन्हनि बि ईअं कयो। ॻाल्हि इहा न पॉलिटिक्स में हूंदो आहे माण्हू खे अहिड़ी ॻाल्हि न करणु घुरिजे त जंहिंजे करे हुनखे शर्मिंदगी हुजे। जीअं नवाज़ शरीफ़ खे शर्मिंदगी हूंदी आहे त छो भॻो, छो ईअं कयो। हाणे बाक़ी ॿी जमात जेका अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि न कई उहे बीठियूं आहिनि। चओ त इहा न माण्हू खे जॾहिं इक़्तिदार में हुजे या पावर कुझु बि हुजे न त इहा जज़्बात में न कुझु करणु घुरिजे। बिल्कुलु। अच्छा मुख़्तसर बसि आख़िर में इहो त ही ट्रेंड जेको सेट कयो पियो वञे त कारकुननि खे लीडर खे गिरफ़्तार करणु केरु अचे, इदारा अचनि ऐं पोइ कारकुननि खे अॻियां आणिजे, पोइ सुभाणे जीअं TLP जो हवालो ॾिनो, ॿियूं मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, पोइ सुभाणे इहे बि साॻियो रवैयो अख़्तियार कंदियूं, पंहिंजी क़यादत खे गिरफ़्तार करणु कोन ॾींदियूं, इदारनि सां टकराव में ईंदियूं। इहो ट्रेंड जेको आहे केतिरो ख़तरनाक आहे फारन साहब? तमामु ख़तरनाक आहे। हिन ते जेका इदारा आहिनि ख़ासि तरह सां हिन में सुप्रीम कोर्ट जेका हर मामले में सो मोटो वठे थी, अहिड़े मामलनि में बि वठे। ऐं बाक़ी त इहे थींदो त छा करणु घुरिजे पुलिस खे। ऐं बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि मां ईअं ई जुमिले जे तौर ते जेकॾहिं मौजूदा हालतनि में चूंडियूं थियूं त पाकिस्तान खे नुक़सानु रसंदो, छो जो जीअं मशरिक़ी पाकिस्तान में हुयो त हुते भाषानी जेको प्रो पाकिस्तानी हुयो हुन सलाह ॾिनी हुई त साइक्लोन खां पोइ याहिया खान आमिर मशरिक़ी ईस्ट पाकिस्तान जो दौरो करण बदिरां अमेरिका या चाइना वियो त शेख मुजीब वहां जे माण्हुनि खे पंहिंजे हक़ में करे छॾियो। त भाषानी चयो हुकूमत खे त हिन महिल सूरतहाल बहितर न आहे, चूंडियूं न करायो, पर हिननि करायो त पाकिस्तान माना बिल्कुलु बुराइल पोज़ीशन में हुयो अॻे बि त बुराए वियो। त हिन महिल बि चूंडियूं थियूं त ही चूंडियूं कराइण वारा ज़िम्मेदार हूंदा। हुन में चाहे सुप्रीम कोर्ट हुजे, चाहे आर्मी हुजे, चाहे को भी गवर्नर वॾो वज़ीर हुजे, चाहे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हुजे, पाकिस्तान के नुक़सान रसाइण वारा ही सभु। ठीकु आहे फरहान साहब, तमामु घणी महिरबानी। अवां वक़्तु ॾिनो ऐं मुंहिंजी राय आहे त जेका मौजूदा इंतिशार वारी सूरत हाल आहे उन में चूंडूं न थियणु खपनि। हालांकि अॼु असां ॾिठोसीं त गवर्नर KPK जेके आहिनि उन्हनि 28 जेका मई आहे उनजी तारीख़ ॾिनी आहे सूबे में चूंड कराइण जे हवाले सां। पंजाब जे हवाले सां 30 अप्रैल जी तारीख़ ॾिनल आहे ऐं इहा सूरत हाल बि हले पई। गॾोगॾु हीअ जेका गहमा गहमी आहे सियासत में, जॾहिं खां ख़ान साहब इक़्तिदार खां ॿाहिरि थिया आहिनि तॾहिं खां वठी जेका सूरत हाल आहे तो उन में इस्तेहकाम अचण जो नालो ई न पियो थिए ऐं मुसलसल मुल्क जेको आहे उन में गैर यकीनी वारी सूरत हाल आहे। सो अॼु जी जेका सूरत हाल हींअर ताईं रही अव्हां जे साम्हूं आहे, अव्हांखे अपडेट कंदा रहियासीं। सॼो ॾींहुं छिकताण वारी सूरत हाल रही। अदालती हुकुमनि ते अमल कराइण लाइ पुलिस उते पहुती ऐं उनखां पोइ पुलिस ते जेको मुसलसल हमला थींदा रहिया ऐं पुलिस नो डाउट असांखे इहो चवणु खपे, मञणु खपे ऐं पुलिस त सदाईं साफ़ बिरादरी तनक़ीद कंदी रही आहे। पर अॼु जेको आहे पंजाब पुलिस, इस्लामाबाद जी पुलिस काफ़ी सब्र ऐं तहमुल जो मुज़ाहिरो कयो आहे। जॾहिं उन ते पेट्रोल बम उछलाया विया, पथराव कयो वियो, DIG ऑपरेशन जेके उन सॼी कार्रवाई खे लीड कनि पिया इस्लामाबाद, उहे ज़ख़्मी थिया, ॿिया एहलकार ज़ख़्मी थिया, वाटर कैनन खे बाहि लॻी वई। पर तंहिंजे बावजूदि अञा ताईं जेको पुलिस जो बर्दाश्त आहे उहो क़ाबिल तारीफ़ आहे ऐं उन्हनि जी तरफ़ां का अहिड़ी मज़ाहिमत न थी आहे जंहिंजे नतीजे में PTI जे कारकुननि खे नुक़सानु पहुचे। उन्हनि पंहिंजो दिफ़ा ज़रूरु कयो आहे, पाणी जे थ्रू वाटर कैनन जेके आहिनि उहे इस्तेमालु कया विया। पर उहो जेको माज़ी में असांजी पुलिस जो रोल नज़र ईंदो आहे, शुक्र जहिड़ी ॻाल्हि आहे त उहो कोन्हे। शायदि थी सघे कुझु धुरियूं चाहींदियूं बि इहो हुजनि त अहिड़ी का सूरत हाल पैदा थिए जीअं मॉडल टाउन में थी या जीअं TLP वारनि सां जेको कुझु थियो ऐं उनखां पोइ कुझु धुरियूं केश कराइनि। सो हींअर ताईं सूरत हाल काफ़ी बहितर आहे। बहरहाल इहो ट्रेंड को बहितर कोन्हे त जॾहिं बि कंहिं अदालती हुकुमनि ते कंहिं लीडर खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कजे त उते कारकुननि खे ह्यूमन शील्ड तौरु अॻियां आणिजे। इहो ट्रेंड ख़तरनाक आहे ऐं इन जा फ्यूचर में तमामु नुक़सान जेके आहिनि उहे निकिरी सघनि था। अॼु जो प्रोग्राम जेको आहे हिते नाज़रीन पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।